SSP चौक ते मौजूद आहियूं। हिते PS कंगा थाने जी हद में जेको 3 महीना अॻु में सोलंकी बिरादरी जो खून थी वियो, वो PS कंगा थाने जे पुलिस के खिलाफ़ सोलंकी बिरादरी जो एहतजाज हली रहियो आहे। अचो त उन्हनि खां पुछा कंदासीं उन्हनि जो छा चवणु आहे। उन जे लाइ आया आहियूं। छा मसइलो आहे? असांजो खून थी वियो आहे, असांजो हक़ थियो वञे। पुलिस माण्हू पकड़े थी अचे, असां खाई असांजो हक़ नथो थिए। असां हक़ में कंगा थाने ते हुयो, उते माना हाणे हिकिड़ो आहे, ॿिया विया आहिनि छॾाइजी। छा मसइलो आहे तव्हांजो? असांजो बसि खून थियो आहे, असां चऊं था असांजो बसि हक़ थियो वञे। हाणे छा थी चए? पुलिस बसि वठे थी, उन्हनि खे पैसा खाई छॾे थी ॾे, असांखे कुझु चवे ई नथी। मुतालबो छा आहे? असां बसि कुझु नथा ॼाणूं। असां चऊं था त बसि छॾे, पुलिस उन्हनि खे वठे, अगवा करे असांखो ख़र्च कराए थी, वराए वरी उन्हनि खे पकड़े वरी छॾे थी ॾे, असांजो हक़ थिए। असां उन जे लाइ आया आहियूं। 2 महीना थी विया अथसि, जेको पकड़ियूं था मार पंहिंजी छॾे था ॾियनि। छो इन खां पोइ 2 महीनो त मायूं पकड़े अचूं बि छॾे ॾियनि, मर्द पकड़े अचूं बि छॾे ॾियनि, पैसा वठी खाई छॾे था ॾियनि। इहो इंसाफ़ आहे? इन खां पोइ बेगुनाह मारे तो मुझे चाचा निकाह क्यों शादी कई थे, सच बेगुनाह। 4 खून वारा चैनी जा नाला FIR में जो पकड़े चो पैसा वठी छॾे जन। ईअं न कबो आहे, कुछ इंसाफ़ कबो आहे। हाणे 50,000 50 जो विधान 5 लख मायूं पकड़ियासीं, मर्द पकड़ियासीं, खूनिन जो पीउ पाप पकड़ियासीं, उन्हनि खां पैसा वठी पुलिस छॾे ॾिनो। ईअं न थींदो आहे, कुझु इंसाफ़ कजो। सनड़ा मासी। छा मसइलो आहे? मसइलो खून जो आहे साईं। कॾहिं थियो बाबा? इन खे महीनो ॾेढ थी वियो आहे, 2 जहिड़ो। हाणे तव्हां छा था चओ? चऊं इन जे करे था त पकड़ाइनि था 2-3 माण्हू जेके वरी उन्हनि खे छॾे था ॾियनि, मुजरम पकड़जनि ई नथा। तव्हांजी FIR दाख़िल थियल आहे? दाख़िल हा थियल आहे इन। अच्छा, हा। पुलिस तव्हां तावन नथी करे? तावन नथी करे, पकड़े अचे थी वरी छॾाए था वञनि। तव्हांजो छा मुतालबो आहे? मुतालबो आहे त उन्हनि खे सज़ा ॾेई वञे जेके करे विया आहिनि। कॾहिं थियो आहे बाक़ी? इहो महीनो ॾेढ थी वियो आहे। उन जो नालो जेको ॿुधायो आहे? गाजन। हा।